जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं ॻोठ दोदो फ़कीर आरादिन में, जिते लाइव स्टॉक खाते जी लापरवाही सबबि भाॻियुनि जो माल मुआ आहे ऐं उनखां पोइ डिप्टी डायरेक्टर अयाज़ सियाल पे हिन जॻह जो दौरो कयो ऐं मुतासिरनि सां मिलियो, पर उनखां पोइ बि हिन महिल ताईं को बि खड़ितल कोन निकितो आहे। माल जो जेको मरण आहे सो अञा जारी आहे। अॼु जेके असां सां ॻोठाणा ऐं मालवंत असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हाईंदासूं त हुननि जो छा चवणु आहे। हक़ीक़त फोटो वग़ैरह पंहिंजा कढ रहे आहियूं, माल जा कढ रहे आहियूं, जो कुझु कयईं दवा बि असांखे कान ॾिनई, चई माल खे खंडु विझो। हाणे असांजो उन वक़्तु माल जेको आहे सो 20 पहिरू मरी चुका हुया। का हींअर 20 खां 35 ताईं माल मरी चुको आहे, को कुठो अथऊं, को मरी चुको आहे। चवण इहो आहे त गुज़िरियल ॾींहुं जेके असांजूं 20 बकरियूं मरी वियूं ऐं 65 बकरियूं जेके बेहोशी वारी हालत में हुयूं। हाणे हिन महिल असांजूं 35 बकरियूं मरी चुकियूं आहिनि ऐं 60 खां मथे बकरियूं जेके आहिनि बेहोश आहिनि। ऐं लाइव स्टॉक जे तरफ़ों असां वटि हिते टीम पहुती अयाज़ सियाल, उन असांखे इहो ॾसु ॾिनो, हू फोटो सेक्शन करे हुन असांखे इहो ई ॾसु ॾिनो त तव्हां खंडु विझो माल खे। हाणे जेकॾहिं अहिड़ी टीम ऐं अहिड़ा वॾा माण्हू बि असांखे खंडु जो ॾसु ॾींदा त पोइ इन्हनि मां असां कहिड़ी उमेद रखींदा। असां वटि जेको हिकिड़ो सरकारी डॉक्टर आयो, उन बि खंडु खीर असांखे उहो ॾसियो, उहो बि माल खे विझंदा विया। उन खां पोइ बि असांजूं 10-15 बकरियूं मरी चुकियूं आहिनि। जंहिं बकरीअ 65 खे वैक्सीन थी आहे, उन्हनि मां हिकु बि बचण जो इम्कान न आहे। जो ऐं भाॻियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु हुयो त डिप्टी डायरेक्टर हिते जीअं विज़िट कयो, विज़िट करण खां पोइ हुन असांखे सिर्फ़ु जेके यूनानी ॾस आहिनि उहे ॾिना त माल खे खंडु विझो ऐं तव्हां पंहिंजा ॾस कयो। हुननि हिन महिल ताईं का बि असांजी परघोर न लधी आहे, न का अहिड़ी वैक्सीन माल खे बचा जी कई आहे। असांजे माल जो मरण जो सिलसिलो जेको आहे सो अञा बंदि न थी सघियो आहे। कैमरामैन अमजद सातो सां गॾु अब्दुल सत्तार सातो, सिंध TV न्यूज़।